त पोइ असां बि का वरी ॿी सोचींदासीं टल। ठीकु आहे, हींअर असां पंहिंजी कहाणी जी तरफ़ हलूं था। इहो घणो थी वियो वधीक। दूल जे आवाज़ ते साकिब जी अखि खुली वई। हू ज़मीन ते लेटियो पियो हो। ज़मीन थधी हुई, तंहिं करे खेसि सीउ पए थियो। जंहिं जॻह ते ही सुम्हियो पियो हो हिते घणी ऊंदाही हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते ऊंदाही ख़तमु थियण लॻी ऐं दूलनि जो आवाज़ु वेझो अचणु लॻो। दूल जो आवाज़ु जॾहिं तमामु घणो तेज़ थी वियो त साकिब ॾकंदे उथी वेठो। साॻे वक़्ते ॿ सुकल सड़ियल इंसान ढांचा नचंदा ॻाईंदा टपंदा कुॾंदा हिन जे वेझो आया ऐं हिकु दूल पियो वॼायो जॾहिं त ॿिए जे हथ में बाजो हुयो। हू नची रहिया हुआ ऐं ॻाइनि पिया त बुराइयूं न कजो यारो, पछताईंदो सॼी ज़िंदगी। माना हुनजो जेको ॻाइण जो लफ़्ज़ हुयो इहो हुयो त बुराइयूं न कजो यारो, पछताईंदो सारी ज़िंदगी। नचंदे कुॾंदे हिननि साकिब खे बि उथारियो। हिन जो हथु वठी खेसि नचाइण लॻा ऐं शुरूअ में के ढांचा ॾाढी तेज़ ज़ोरदार म्यूज़िक वॼाए रहिया हुआ, जंहिं सबबु ॿई ढांचा थिरकी रहिया हुआ। साकिब नचंदे टपंदे पंहिंजे जिस्म जो नज़र विधी त ख़ौफ़ विचां खांसि रॾ निकिरी वई। ॾिठाई त हू पाण खे हिकु ढांचो बणिजी चुको आहे। इन्हीअ वक़्त ई हिन जी ॼंघनि में कंहिं शइ ॾाढो ज़ोर सां चकु पातो। उफ़, मरी वियसि, हुन मन ईअं चयो। तकलीफ़ विचां साकिब जी अखियुनि मां लुड़क वही आया। ॾिठाई त हिन जी पंहिंजी पुठीअ ते हिकु ज़हरीलो नांग चिंबड़ियो पियो हो। साकिब गौर कयो त ख़बर पियसि त ढांचा ख़ुशीअ सबबु न पर ॾुख ऐं दर्द विचां नचण ऐं ॻाइनि पिया। साकिब खे यादि आयो त हू हाणे दुनिया में आहे। संदसि स्कूटर तेज़ रफ़्तार ट्रक सां टकराइजी पियो हो। हू इते ई रोड ते मरी चुको हो। हिन जो मतिलबु आहे त हू हिन वक़्तु क़बर में हो। साकिब खे बि नचण ऐं ॻाइण वॼाइण जो तमामु घणो शौक़ु हो। 10 बजे टीवीअ ते ख़बरनामे खां पोइ राति जो नचण ॻाइण जो प्रोग्राम हलंदो हो, जंहिं में छोकिरा ऐं छोकिरियूं नचंदा ॻाईंदा हुआ ऐं घरनि में वरी नंढा तोड़े वॾा चाह सां हिन प्रोग्राम खे ॾिसंदा हुआ। जॾहिं बि इहो प्रोग्राम टीवीअ ते हलंदो हो त साकिब टीवीअ में मुंहुं हणी वेही रहंदो हो। इन प्रोग्राम खे ॾिसी साकिब खे बि नचण ऐं ॻाइण जो शौक़ु पैदा थियो ऐं हिन कुझु छोकिरनि सां गॾिजी नचणु ॻाइणु शुरू कयो हो। जॾहिं बि अलाह ताला जी इबादत जो वक़्तु थिए पियो त तॾहिं बि ही हिन जा दोस्त नचंदा ॻाईंदा हुआ। ऐं हाणे जॾहिं ही ओचितो मरी वियो त हिन खे ख़बर पइजी रही हुई त नचण ऐं ॻाइण वारनि जो अंजाम छा थियणो आहे। अड़े मरी वियसि, मरी वियसि, उफ़ बचायो, माना इहे लफ़्ज़ चई रहियो हो। ढांचा रड़ियूं पिया कनि त साकिब बि दाहूं ऐं कूकूं पियो करे। ज़हरीला नांग हिन खे बि बुरीअ तरह ॾंगनि पिया। रड़ियूं कंदे कंदे साकिब खे निंड मां जाग थी। हिन ॾकंदे ॾकंदे ॾिठो त हिन क़बर में न पर पंहिंजे बिस्तरे ते लेटल आहे। अल्लाह मूंखे माफ़ु कजांइ, माना साकिब इहो लफ़्ज़ चयो निंड खां उथी। बेअख़्तियार हिन जी ज़बान मां रड़ निकिती। हिन जी अखियुनि मां लुड़क वही रहिया हुआ। ॿिए ॾींहुं जॾहिं टीवीअ ते नाच गाननि जो प्रोग्राम हलणु लॻो त साकिब हिकदमि टीवी बंदि करे छॾे ऐं दिलि में चई रहियो हो त नाच गानो ई त ज़िंदगी नाहे, ज़िंदगीअ त इन रस्ते ते हलण जो नालो आहे जंहिं ते हलंदे कॾहिं बि दिलि न खटके ऐं नई बेचैन थिए। मूंखे उमेदु आहे त अॼु मुख़्तसर नंढड़ी शॉर्ट कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं वधीक कहाणी लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे लॻायो ऐं जेकॾहिं कहाणी पसंदि अचे त कहाणी खे शेयर कंदा, कमेंट्स ज़रूरु ॾींदा त कहाणी में कीअं हुई ऐं वधीक जेकी कहाणी तव्हांखे पसंदि अचे कमेंट ॾेई ॿुधाईंदा त असां उहा कहाणी वरी पढ़ंदासीं। हीअ कहाणी लिखी हुई अहमद मुर्तज़ा लाला। हिन किताब मां हीअ कहाणी मूं वरिती आहे, ज़हरीला नांग। हीअ किताबु जेको आहे हीअ घोटकी शहर में बि तव्हांखे मिली सघे थो। जिथे बि तव्हां वञो हीअ किताबु एतिरो महांगो बि न आहे। हीअ किताबु तक़रीबन 40-50 रुपए मिलंदो आहे, जेको घोटकी शहर में बि वठी सघो था। बहितरीनु कहाणी जो किताबु आहे ऐं बहितरीनु सुठियूं हिन में नसीहत आहिनि। ज़हरीला नांग।